बाबा तू तो मुखे मुंझारे में विझी छडियो आ। एक त मां शादी करण को नथी चाहया, बियो मथा तू बिनिन दुरियन के चई छडियो आहे त 14 तारीख अची निकाह विधि वञो। बाकी 8 ॾींहं त बचा आहिनि 14 तारीख में। 8 ॾींहं अदी न, बाकी सिर्फ 7 ॾींहं आहिनि। 7 बाकी 7 ॾींहं जे बई दूरियूं अची बीहन त पोइ मां कंहिंखे मुंहुं ॾींदसि? धीअ तू जो निकाह कंहिंसां बि कोन थींदो, इहो तू टेंशन खणी ई न। अदी जॾहिं बाबा वेठो आहे पोइ ड्रिजण जी कहिड़ी ॻाल्हि? बाबा हाणे तव्हां ई ॿुधायो त मुंहिंजो निकाह दिलबर सां थींदो या गुलूअ सां? बाबा मुझी त निंड हराम थी वई है, ऐं तू तो चवे त टेंशन न खण। अबा खजण हिन चरीअ खे केरु समझाए? हिन जो त मुझे मथां को एतबार ई कोने को। तो मथां त एतबार आहे बाबा साईं, पर अॻियां बि खतरनाक अथई। अदी अॻियूं दुनियूं केॾियूं बि खतरनाक छो न हुजनि, बाबा बि नांग आहे नांग। कीअं बाबा? जंहिंखे कखे सो मौत चखे। ॾिस अदी ॾिस, बाबा बि वासिंग वारो फण कढियो वेठो आहे, जेको ईंदो डंगजी वेंदो। असां जी अल्लाह भलाई कंदो, बाकी हू वञी पाण में विड़ी मरंदा। ई थींदो अम्मा, ई थींदो। बाबा खुदा न करे जेकॾहिं ॿई दुनियूं पाण में ठही वञनि ऐं ॿई घोट मोड़ ॿधी अची हित पहुचनि, पोइ तूं छा कंदे? अरे निभागा वाई का सणाई कढ। अरे इही का दुआ करो जे इहे ॿई धुरियूं हिते पहुचण वॻ में पाण में विड़ी तबाह थी वञनि, तबाह। हाँ भैया मैं यकीन करे न, तोखे ऐं शेर लगे गॾु ॾिसी यार ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां जे विच में यार जेके इख्तिलाफ़ हुया न, उहे ॼण असांखे ई कमज़ोर पिया कनि। यार चवंदा आहिनि न 2 त 12 4 त 14, हाणे असांजी ताक़त बि 14 थी वई आहे। पंहिंजी रत आहे सारंग, घणो वक़्तु हिन खां नाराज़ मां बि कोन रही सघां। बस यार कुछ वक्त ला नाराज थिया हुयासीं ऐं हाणे वरी ठही विया आहियूं। हाणे मां पंहिंजी ग़लतीअ जो अज़ालो करण थो चाहियां। जेतिरे ताईं हिन गोराम खे सटको न ॾींदुसि न, तेसीं ताईं सुकून सां कोन वेहंदुसि। गोराम वारनि जहिड़ी मूंसां हालत कई आहे न, उन्हनि खां पलांत बि ओड़ो ई करणो आहे। पर फिलहाल यार तव्हां थोरी उन्हनि खे डर ॾियो जीअं उन्हनि जो ख़ौफ़ ख़तम थिए। पर मुंहिंजी दिलि खे ओसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसीं ताईं हिन गोराम खे सटको कोन था ॾियूं। मासद तुंहिंजे दिलि जी बाहि बि थधी थी वेंदी ऐं मुंहिंजो पलांत बि पूरो थी वेंदो। पर जेकॾहिं असां तकड़ कईसीं न त इहो कूओ ॿेर खां ॿाहिरि निकिरंदो ई न। बढ़िया मैं हूअं बि गोराम कॾहिं खुलियल मैदान ते न घुमंदो, हुनखे हुनजे घर जे दर तां ई पकड़ो पवंदो। जेकॾहिं वजु ॾिनई न त पोइ ईअं ई कंदासीं सारंग। शेरल इन नेक कम में असां बि तोसां गॾु हूंदासीं। बढ़िया मां हींअर हिते बीठा छा था कयो? हलो त यार होटल तां चक्कर ॾेई अचऊं। न संगत, मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, मां होॾां पियो वञां, तव्हां भली चक्कर ॾेई अचो। यार जेकॾहिं तोखे ज़रूरी कमु आहे त पोइ असां वञी छा कंदासीं? हींअर मूंखे थोरो कमु आहे, तूं ऐं गुलामू वञो, राति होटल ते मिलंदासीं। मरगाना हम तबीयत क्या था? बेहतर है नवाब खान, एक सामने बैठा है। भला का रुक पई हां ते गोली हलाना रुके। चिकन में तो खबर हो गया था मां उन्हें जिंदा छड़ी दिया नवाब खान। बारूद की बात होने दी बार थी जेडी मुके पक्की साबिती मिलंदी तो मुझे मथा गोली हराइण वारो केरा। नवाब खान उन्हें दी मां उन्हें घर में खड़ी मुझे पूरी नस्ल तबाह करी बर्बाद कर छड़ी। मुंह त ॻाल्हि ॿुधी आहे त अकबर खान तव्हां वॾा साबरीन आहियो ऐं जे मथां जे गोली हलाई हुनखे बख़्श करे छॾियो। नवाब खान कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। मां पुतनि खे कॾहिं माफ़ न कंदुसि। चोरी शक पाइण जी कोशिश कई आहे। अकबर खान जेतिरो न जल्दी थी सघई पंहिंजनि दुश्मन खे ख़तम करे छॾ। जो क़िस्मत को साथ ॾिनो वरी क़िस्मत अहिड़ो साथ न ॾींदी। ॼाणा थो नवाब खान, चङी तरह सां ॼाणा थो मां त हुननि मुंहिंजी लापरवाही जो फ़ाइदो वरितो आहे ऐं ऊंदहि में मुंहिंजे मथां हुननि वार कयो आहे, गोली हलाई आहे मूंखे हुननि। नवाब खान मां बि इहो ई थो चाहियां त हाणे हू ॿीहर इहा साॻी ग़लती करे मुझे गोली हलाई। यार अकबर खान
हीअर अहिड़ी ग़लतियूं कोन कंदा ऐं जे कयूं न त पोइ तव्हां कोन बचंदा। सलाह ॾियण जी महिरबानी नवाब, ख्याल रखंदासीं। ठीकु आहे सर, हाणे पाण हलूं था, वधीक मोकिलाणी कान्हे। ठीकु आहे। बाबा साईं, इहो तव्हांखे ॾिसण आयो जो जासूसी करण आयो? बाबा साईं, सिकंदर सही तो चवे। मां भी समझा तो त ही जासूस आहे। सलाह भी तूं भी जानी तो, मां भी जाना तो। ये माण्हू असांजा केतिरा ख़ैर ख़्वाह आहे। ज़ुलेखा, मूंखे इहो ॿुधाए त तूं हितां कॾहिं थी वञी? मां हितां काॾे वेंदसि, मां त हिते ई हूंदसि। मां वञी ॿियो को दर ताड़, सॼी ज़िंदगी असांजे घर में कमु कंदी जा। जॾहिं साईं जवाब ॾिनो न, पोइ मां हितां निकिरी वेंदसि। जॾहिं मां तोखे जवाब ॾियां थी त पोइ साईं खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिते मूंखे घर जे कम जे लाइ साईं बिहारियो आहे, तो न। जॾहिं साईं जवाब ॾींदो न, पोइ मां हितां निकिरी वेंदसि, बाक़ी हीअं न निकिरंदसि। तूं केरु थींदी आहीं हितां न वञण वारी? मां अॼु ई अकबर खे फोन करे घुरायां थी, पोइ ॾिसां तूं कीअं नथी वञी। अजय, तूं मुंहिंजे मथां गरम न थी। तूं साईं खे घुरा, जेको उहो फ़ैसिलो करे। छाजो त फ़ैसिलो? मां तुंहिंजे कम मां मुतमिन न आहियां। तूं भला ज़बरदस्ती हिते असांजे घर में कमु कंदी जा। मुंहिंजी हिते छा हैसियत आहे जो मां हिते ज़बरदस्ती कमु कंदसि? मूं तोखे चयो न, जीअं ॾींहुं मूंखे साईं जवाब ॾींदो, मां हितां हली वेंदसि। रुको, साईं साईं पई पवंदी? छा तुंहिंजो अकबर सां को चक्कर त कोन पियो हले? जीजा, खुदा खुदा कर, अजय छो थी इल्ज़ाम ॾी? इहो इल्ज़ाम न, पर तुंहिंजे अकबर जे विच में ज़रूर को न को चक्कर आहे। ऐं इहा साबिती मां तोखे हथ करे ॾेखारींदसि। असांजे विच में जेको बि चक्कर आहे न, पोइ साईं अचे तो उन खां पुछजांइ। अबा, कॾहिं इजाज़त ॾियो था त मां बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे अचां? मासी, घोट वेठो तई, पुछीस। घोट साहब चवे तो त अॼु ई बुकी विझी अचो। दादा, ॻाल्हि बुकी जी नाहे, जेकी दिलबर वारा भंडण कंदा न, किथे मुंहिंजी शादी रुकजी न वञे। छो अबा, का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा? ॾे मासी खे मुंहुं, तोखे कंहिं चयो त मासी जे साम्हूं इहा ॻाल्हि कर? अबा, मां तव्हां खां पुछां पई, बंदूक कोन पई हणाव, जेके नथा ॿुधायो त खॾ में विझोसि। मासी, कंहिंखे खॾ में विझंदीअ? अदा गुलू खे, अदा वॾे खे या मूंखे? तव्हां सां ॻाल्हाए त मथो ई फेराए था छॾियो, बाक़ी मुंहुं असुर जी वरंदी कोन ॾींदव। मासी, अदा वारनि जी इहा ॻाल्हि त सही न आहे, कंहिं वॾे खे ॻाल्हाइण ई कोन ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि रुॻो असां पिया ॻाल्हायूं। अबा, हिननि जी त इहा ॻाल्हि आहे, बाक़ी तूं त मुंहिंजे ॻाल्हाइण ते गुलाब वांगुरु टिड़ी पवंदो आहीं। मासी, हाणे अजायो ॻाल्हियुनि खे छॾ, तूं ईअं कर, अदा गुलूअ जी कुंवार खे वञी वनवा ॾेई अच। अबा, बुकी विझण लाइ मां सॼे ॻोठ खे सॾु ॾींदसि, तव्हां मूंखे वेगन या बस कराए ॾियो त मां ॼञ खणी वेंदसि। मासी, पूरी ॼञ वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत? अदा वॾे खे मोटरसाइकिल ते वठी वञी बुकी विझी अच। मूंखे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मासी खे मोटरसाइकिल जी चाबी ॾियो, वञी कुंवार खे वनवा में विहारे थी। हा अबा, ॻाल्हि ॾाढी भली कई अथई, हाणे इहा बि शादी कोन थी। खैर गुर मासी, खैर गुर, जेकर मुंहिंजी शादी न थी न, पूरे राज खे टांडा ॾेई छॾींदुसि। गोराम, तुंहिंजे नई ज़ाल न सॼे घर माहौल ई ख़राब करे छॾींदुसि। हिक ॿिए ॾींहुं को नओं मकर ठाहे वेठी। ओए मां छा कयां? वठी बि त भेण ॾिनी न, हिन सां ॻाल्हाए, मूंसां छो थो ॻाल्हाए? चवां त लठुनि जो सच को ॾिस, या तलाक ॾे घर मां कढीसि त वीचारी दुआ को आराम सां सुम्ही। तलाक जी त तव्हां ॻाल्हि ई न कयो। छो दी? झलक ब्यूटी क्रीम, हिन में आहे हर्बल इंग्रेडिएंट्स, हल्का दाग धब्बा करे हमेशा लाइ खत्म। झलक ब्यूटी क्रीम एंड सोप। तलाक छो न ॾियांसि? जेकॾहिं तो तलाक ॾिनसि, हाँ, त सुल्तान वारा छा तव्हांखे छॾे ॾींदा? भाई वॾी, सुल्तान वारनि छा बादशाही आहे छा? ॿियो असां साह कढी वेंदा आहियूं? अधी त इहो ई थी सम्झे, असांजो साह हुननि जी मुठ में के थो। अदा उहे ॾाढा ज़ालिम माण्हू आहिनि। इन सुल्तान वारनि खे मोह ॾियण सघ रखूं था। तूं को फिकर न कर। तलाक ॾियण खां सुठो आहे त तव्हांखे पाड़े खे सॼे हुनजे जिने जो को बिलो कयो। छाजो फ़कीर? शुक्री रुगो मकर कयो वतेव, हींअर सम्झो था हुनखे जिन्ना। चाचा, सदोरीअ सां चक्कर को ज़रूर आहे, पर हू मकर कान थी करे।
सदोरी जे फकीर के मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। माई वॾी किथे न फ़क़ीर हा किथे न जिन असां वधीक को ॿियो जिन आहे छा? इकरे जिन न थस तो भी लागी तो मकर छो थी करे मुखी पाण आतियां दोनों तो छक्का त इनकी जिन आहे। शक ना मूंखे पूरी पक आहे तू हिकु चक्कर मुझे चयो करे कि पढ़े के तो घुराए ॾिस। दादी हल त बदू जेको तू मुर्शिद घुरायो उन जो छा थी? ये छोरो आहे ना राहिब हुनखे मुर्शिद बनाया मूं वटि वठी आई हुई ऐं मां हुनजे दुखे में अची वियसि। छा राहिब राहिब के मुर्शिद बनाए हिते वठी आई? या माई सियाणी अब याद वॾी खिट अथव सॼे ॻोठ खे चरियो करे दी वतेव। मूंखां ॾाढा पैसा फुरे विया आहिनि उनजी त वञी कंहिं महिल खल लाए अचो। इन निभागे राहिब खे मां पोता कदे वधी थो छॾियां। असांखे तो बेवकूफ़ आहे। चाची एड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ये तोखे ड्रजाइण थी चाहे इहा त तोखे पोइ ख़बर पवंदी इहा तोखे मारण थी चाहे ये ॾुजारे